नाज़रीन, हैदराबाद में पिन्यारी थाने की हद जतोई पेट्रोल पंप वेझो पुलिस ऐं फोरन में मुक़ाबले दौरान गोली लगण सबब एएसआई ज़ख़्मी थी पियो। फोरू फायरिंग कंदा फरार थी विया। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद है एसएस न्यूज़ जो रिपोर्टर जीएम चांडियो। जीएम चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पिन्यारी थाणे जी हद जतोई पेट्रोल पंप वेझो पुलिस ऐं फोरन में मुक़ाबलो पेश आयो आहे। गोली लॻण सबबि एएसआई गुल हसन छलगरी ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त फोरू फायरिंग कंदा फ़रार थी विया आहिनि। पिन्यारी पुलिस जो चवणु आहे त सुबुह सवेर पुलिस मोबाइल मामूल जे मुताबिक़ थाणे पिन्यारी जी हद में गश्त करे रही हुई त जतोई पेट्रोल पंप वेझो टे शकी अणसुञातल मोटरसाइकिल सवारनि खे पुलिस रुकजण जो इशारो कयो, जंहिं ते मोटरसाइकिल सवारनि पुलिस ते सिधी फायरिंग करे ॾिनी। फौरन जी फायरिंग में पुलिस मोबाइल जो इंचार्ज एएसआई गुल हसन ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग में हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल एएसआई गुल हसन छलगरी खे फौरी तौर तबी इमदाद जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त हथियारबंदनि जी ॻोल्हा लाइ नाकाबंदी जारी आहे। जी।